Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. जम्मू ऐं कश्मीर जे मुसलमाननि जी सियासी सफ़ारती ऐं अख़लाक़ी हिमायत जारी रखंदासीं। अॼोको ॾींहुं कश्मीर जे मुसलमाननि जी इस्तिक़ामत, मज़ामत ऐं अणटर अज़म जी यादि ॾियारे थो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो बयानु। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त कश्मीरी अवाम ख़ुदि इरादियत वारे हक़ जे हासिलात लाइ पंहिंजे जाननि जा नज़राना पेश कंदा आया आहिनि। शहीद कश्मीरियुनि जे बहादुरी ऐं अज़म खे सलाम पेश करियूं था। कश्मीर मसइलो कश्मीरियुनि जे उमीदुनि मूजिबि हल करण सां मुमकिन आहे। आलमी बिरादरी वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकिड़ियुनि जो नोटिस वठे। दुनिया खे कश्मीरियुनि खे इंसाफ़, वक़ार ऐं आज़ादी ॾियारण में असराइतो किरदारु अदा करणो पवंदो। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पारां 1931 में डोगरा राज दौरान शहीद थियल 22 शहीद कश्मीरियुनि खे भेटा पेश। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त शहीदनि जी रत ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ मज़ामत जी लाज़वाल कहाणी लिखे। श्रीनगर सेंट्रल जेल ॿाहिरां 22 कश्मीरियुनि अज़ीम मक़सद ख़ातिर पंहिंजनि जाननि जो नज़रानो ॾिनो। कश्मीरियुनि पंहिंजे क़ौम जी इज़त लाइ शहादत जो जाम पीतो। 22 शहीदनि जो खून इहो यादि ॾियारे थो त आज़ादीअ जी रूह खे बंदूकुनि सां कॾहिं बि नथो दॿाए सघिजे। पीपी क़ाइदे अवाम शहीद भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जे वीहनि मूजिबि कश्मीरियुनि सां गॾु आहे। 13 जुलाई जो ॾींहुं हर कश्मीरीअ जी दिलि में ज़िंदा आहे। रतुदेरो में जिनसी ज़्यादतीअ जो निशानो बणियल 15 वरनि जी ज़हनी माज़ूर निंगरी अस्पताल में दम ॾेई छॾियो। निंगरी जो मड़ रतुदेरो अस्पताल मुंतक़िल। डॉक्टरनि पारां निंगरी सां जिनसी ॾाढाई थियण जी तहदीक कई वई हुई। केस में नामज़द जवाबदार रिज़वान उर्फ़ कालू लोहर गुज़िरियल राति मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो हो। नएं दरे भर सां ॻोठाणनि जो पुलिस ते ड्रोन हमला करण जा इल्ज़ाम। ज़ाल मुड़ुस मारिजी विया। 2 ॿारनि ऐं 4 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ मिठो खखराणी वासण औरत ख़ानज़ादी खखराणी इल्ज़ाम हयो त पुलिस जे कार्रवाई में ग़ुलाम अली खखराणी ऐं संदसि ज़ाल ससुई खखराणी मारिजी विया। 3 वरनि जो ॿारड़ो ज़ुहैब, 11 वरनि जी निंगरी सुरैया ख़ातून, प्यारी ख़ातून, अनवर ख़ातून, कौसर निरमा ऐं 50 वरनि जो अब्दुल लतीफ़ खखराणी ज़ख़्मी थी पिया। राब्तो करण ते केटी मुमताज़ थाणे जे एसएचओ मुश्ताक गोपांग राब्तो करण पुलिस चरई खां लाइल्मी ज़ाहिर कंदे चयो त मूंखे का बि ॼाण न आहे।